नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम सां गॾु आवां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं सॼी सिंध में सक़ाफ़ती ॾियारो मल्हाए पियो वञे। सिंध टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां हिकु सिंध हिकु सक़ाफ़त जे उनवान हेठि सॼी सिंध सक़ाफ़ती रंगनि सां रंगजी उथी आहे ऐं सिंध जा शहर हुजनि, ॻोठ हुजनि, नंढा नंढा इलाइक़ा हुजनि, सरकारी स्कूल हुजनि, गैर सरकारी स्कूल हुजनि, इदारा हुजनि, कहिड़ा बि जेके उन्हनि इदारनि में सिंध जे सक़ाफ़त हिन वक़्तु छाइजी चुकी आहे। सिंध जा जेके रंग बिरंगी अजरक टोपियुनि जा कलर आहिनि, उहे उन्हनि जा जेके तजला आहिनि, उहे बाक़ाइदे रोशनी थी सॼी सिंध ते छाइजी विया आहिनि। हिन वक़्तु कोटड़ी शहर में मौजूदु आहियूं। कोटड़ी में सिंधी अदबी संगत बुल्हारी शाख जे तरफ़ां जेको आहे सो सक़ाफ़ती मेलो लॻायो आहे। मेले में मलाखड़ो, राग रंग जी महफ़िल ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो हिते उन में तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं आहिनि। हीउ जेको मेलो आहे उहो अॼु सॼी राति जारी रहंदो। हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू कोटड़ी, हैदराबाद ऐं हैदराबाद कोटड़ी जे आस पास जा ॿिया जेके नंढा वॾा शहर आहिनि, उतां जा माण्हू सवनि जे तइदाद में मौजूदु आहिनि। हिन वक़्तु मलाखड़ो हली रहियो आहे। मलाखड़ो बि सिंध जी सक़ाफ़त सां अहम मुशाबित करे थो ऐं बल्कि सिंध जी सक़ाफ़ती रांदि आहे मलाखड़ो। जेके ही रांदि खेॾी रहिया आहिनि, मलाखड़े में हिसो वठी रहिया आहिनि, इन्हनि जी फाइनल में जेके खटींदा उन्हनि खे इनाम ॾिना वेंदा। हीअ जेके सिंध टेलीविज़न नेटवर्क जे तरफ़ां अॼु सॼी सिंध में रंग रंगजी उथिया आहिनि अजरकनि ऐं टोपियुनि जा। उन हवाले सां जेके हिते मौजूदु माण्हू आहिनि, कोशिशि कयूं था त हिते मलाखड़े जे ऑर्गेनाइज़रनि ऐं मलाखड़े पहलवाननि सां बि ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। सिंध टीवी जे तरफ़ां हीअ सॼी सिंध अजरकनि टोपियुनि सां बहकी उथी आहे। हीअ जेको असांजी सक़ाफ़ती रांदि आहे मलाखड़ो, इहा पई थिए। हिनखे कीअं मलाखड़े खे कीअं ॾिसो पिया ऐं मलाखड़ो केॾी अहमियत आहे असां वटि? साईं, असां में मल पहलवानी जेका हिकिड़ी वॾी असांजी सिंध जी अहमियत आहे, सिंध जी हिकिड़ी सक़ाफ़त आहे। ऐं तव्हां सिंध टीवी वारनि जी वॾी जिदोजहद आहे, वॾी महिनत आहे जेको तव्हां प्रोग्राम में अॻिते असां मल पहलवान खे तव्हां अॻिते कयो आहे। ऐं असां शुक्र था कयूं त असां पहलवाननि खे तव्हां अॻिते कयो आहे। बाक़ी न MNA न MP न कंहिं स्पोर्ट्स कंहिंजो बि असां सां तामन न आहे। इहा ई तव्हांजी महिरबानी आहे। कहिड़ियुनि टीमुनि हिते हिसो वरितो आहे? कहिड़ा कहिड़ा मल हिते मल पहलवान त नवाब शाह मां आया आहिनि, पंहिंजो जामशोरे मां आहिनि, सांगड़ मां आया आहिनि, तमामु परे परे खां पहलवान आया आहिनि। ऐं अञा सुभाणे अञा पहलवान ईंदा। ॿिनि ॾींहंनि जो मेलो आहे? हा, 2 ॾींहं, सुभाणे आख़िरी आहे, अॼु पहिरियों आहे। तमामु मल पहलवाननि हिसो वरितो आहे? अॼु मल पहलवान कुझु हिसो वरितो आहे, कुझु पहलवान अचनि पिया आया आहिनि। भला हीअ जेका मल थिए थी त हुकूमत तव्हांखे कुझु को ॾिनो आहे अॼु ताईं? सक़ाफ़ती रांदि आहे सिंध जी वॾी, हुकूमत तव्हांजी का सपोर्ट कंदी आहे मल? न, सिंध स्पोर्ट बोर्ड जो को बि तावन सही असां सां कोन्हे त मल रांदि सां कंहिं सां बि न। पोइ ख़बर न आहे सिंध असांजी बजट अलाए केतिरी आहे, अलाए केॾी असांजी बजट वञे थी सिंध स्पोर्ट बोर्ड जे तरफ़ां। असांखे तावन घटि आहे। असांजे खोड़ पहलवान बीमार आहिनि, खोड़नि खे रिटायर आहिनि वीचारनि, उन्हनि खे वज़ीफ़ो नथो मुक़ररु मिले, उन्हनि खे दवा दारुनि लाइ कुझु कोन थो थिए। ऐं असांजा लिखिया पढ़िया पहलवान वेठा आहिनि, उन्हनि खे नौकरियूं कोन थियूं मिलनि। ऐं जेके रिटायर असां चऊं था सिंध स्पोर्ट बोर्ड जेको सेक्रेटरी आहे सैयद इम्तियाज़ अली शाह, असां उनखे अर्ज़ु था कयूं, या साईं वज़ीर अला खां अर्ज़ु था कयूं, मिनिस्टर महर साहिब खे अर्ज़ु था कयूं त असांखे जे वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे, रिटायरनि लाइ लिखियल पढ़ियल खे नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं बीमारियुनि जो इलाजु कयो वञे, असां ते महिरबानी थींदी। भला हीअ जेका असांजी सक़ाफ़ती रांदि आहे मलाखड़ो, तमामु वॾी रांदि आहे, सिंध जी सक़ाफ़ती रांदि आहे। हिन में अॼु जेको असांजो नौजवान आहे उहो अचे थो। मिसाल मेलो थींदो आहे त जीअं सियासतदाननि जा पुट सियासतदान था थियनि, ब्यूरोक्रेटनि जा पुट ब्यूरोक्रेट था थियनि, त मल पहलवाननि जा पुट जेके उन्हनि जी औलाद आहे उहे पंहिंजो हिसो वठनि था असांजे हिन मलाखड़े में? अचनि था या नथो अचे नौजवान अॼु जो? बिल्कुलु नौजवान अचनि था, पर अचनि था जहिड़ो असां सां तावन को बि कोन्हे, न स्पोर्ट्स बोर्ड जो, न सिंध जो, न MNA MP जो केरु वक़्तु करण लाइ चाहे कोन। असां ग़रीब हे जेके अवाम जी महिरबानियूं जेके 10, 15, 20, 100, 1000 रुपया ॾियनि था, उहे असां पंहिंजो कपिड़ो लटो कयूं, उहो असां पंहिंजी जान खे खारायूं, पंहिंजा बच्चा बि उन ते तातियूं। असांखे नौकरियूं हुजनि, मुलाज़िम हुजनि त उन्हनि खे जेको गवर्नमेंट जो कुझु हुजे त अॻिते वधनि। नौजवान नथा अचनि? नौजवान घटि था अचनि।
घटि था थियनि इन करे नथा थियनि जो अॻिते असांखे का बि सपोर्ट कान्हे हा उन लाइ अॼु सिंध टीवी जो जेको ही सकाफ़ती मेलो आहे हीअ सकाफ़ती रांदि आहे कीअं पिया ॾिसो ही साईं सिंधी सकाफ़ती मेलो आहे असांजी गवर्नमेंट खे इहा इतलाह त असां मल्हनि जे लाइ कुझु कयो वञे असां पढ़ियल लिखियल नौजवान आहियूं ऐं असांजे लाइ कुझु कयो वञे जेका तव्हांजी बाडी ठहियलु आहे माशाल्लाह ऐं हेॾी ताक़त विड़ो था पिया मलाखड़ो कयो था पिया इन लाइ ख़ासि का खोराक थींदी आहे या ईअं ई जीअं असां आम माण्हू खाए थो बसि खोराक सलाह थोरी हूंदो आहे घी आहे बादाम आहे सिंधी मखण खाऊं बादाम खाऊं हा इहो त माना अमीराणो शौक़ु आहे ग़रीब माण्हू कीअं खाईंदो ग़रीब माण्हू बसि पोइ हाणे गुज़ारो करिणो आहे न शौक़ु करे कयूं न हा तव्हां किथां असां नवाब शाह सां कीअं मज़ो अचे थो मलाखड़े जो मज़ो आहे अलहमदिल्ला भलो मज़ो आहे सकाफ़ती मेलो आहे ऐं शुक्र अलहमदिल्ला दोस्तनि जूं जन असांखे घुरायो आहे ऐं तमामु अॼु सुठो पियो असांखे लॻे मुक़ाबला सुठा था कयूं ऐं इनशाला मुक़ाबला सुभाणे बि कंदासूं कहिड़ा कहिड़ा शहरनि खां मल्ल पहलवान आया आहिनि वॾा मल्ल पहलवान साईं बिस्मिल्ला मरिया ऐं हाकम ज़रदारिया ऐं ही मुख़्तियार पंवर आहे गुलाम नबी चांडियो आहे नवाब शाह जो तक़रीबन मुख़्तलिफ़ ज़िलनि जा मल्ल आहिनि मलाखड़े में नौजवान जेके मल्ल पहलवान आहिनि पंहिंजे जेको आहे सो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि ताक़त जो ऐं हिन जो चवणु आहे त उहे मखण बादाम माखियूं खाईंदा आहिनि पर ग़रीब हुजण जे करे उहे अञा उनखे जेका उहा खोराक मिलणु घुरिजे ऐं सिंध जी सरकार जी उन्हनि खे सपोर्ट न हुजण जे करे हुनखे उहा जेका मिलणु घुरिजे उहा शइ नथी मिले जंहिंजे करे हू अञा ताईं उहा असुली जेका शइ आहे उहा नथा करे सघनि बहरहाल सिंध हुकूमत खे घुरिजे त अहिड़े क़िस्म जी जेके हीअ रांदियूं आहिनि सिंध जे कल्चर सां तालुक़ु रखंदड़ उन्हनि में ख़ासि तौर ते हीअ जेके महिल पहलवान इन्हनि जी बाक़ाइदे वार कई वञे इन्हनि खे ऑर्गेनाइज़ कयो वञे ऐं सरकारी सतह ते हिननि जे लाइ के कानूनी जोड़ी वञनि त जीअं अञा हिननि में वधीक हिमत अफ़ज़ाई थिए ऐं जेका इहा सिंध जे सकाफ़त वारी जेका इहा रांदि आहे मल्ल उनखे का हथी मिली सघे जीअं नौजवान ईंदड़ जेके नस्ल जा माण्हू आहिनि जेके हिन मल में शौक़ु रखंदड़ आहिनि हिन रांदि में शौक़ु रखंदड़ आहिनि उहे अचनि मलाखड़े में हिसो वठनि ऐं असांजी हीअ जेका सकाफ़ती रांदि आहे इन में इज़ाफ़ो थी सघे कोशिशि कयूं था त हिन मलाखड़े में मौजूदु कुझु ॿिया जेके महिमान आयल आहिनि उन्हनि महिमाननि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं ऐं त हीअ मलाखड़े जे हवाले सां ऐं हिन वक़्तु अॼु कोटड़ी शहर में मौजूदु आहियूं सिंधी अदबी संगत जे तरफ़ां सिंधी अदबी संगत बुल्हाड़ी शाख आहे उनजे तरफ़ां हीअ जेको आहे प्रोग्राम मलाखड़े जो कयो वियो आहे सकाफ़ती मेले जे नाले सां कयो वियो आहे मलाखड़े खां पोइ राति जो मुख़्तलिफ़ जेको आहे सो तक़रीबूं मुनक़िद कयल आहिनि महफ़िल मौसीक़ी समेत कचहरियुनि समेत उहे बि आहिनि हीअ मूंखे ॾेखारे सघिजे थो त मल्ल पहलवान हिक ॿिए खे जेको आहे सो गिरठियूं बीठा आहिनि ऐं जेके हिक ॿिए खे दसण जी कोशिशि करे रहिया आहिनि हीअ मूंखे बिल्कुलु लाइव मंज़र ॾेखारियूं पिया अॼु प्रोग्राम हैदराबाद टाइम्स में कोटड़ी शहर में मौजूदु आहियूं ओ ही हमरा दसिजी वियो ऐं हीअ मूंखे बिल्कुलु ॾेखारियोसीं कोशिशि कयूं था त तव्हांखे कुझु ॿियनि माण्हुनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं जेके हिते मौजूदु आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करायूं त उन्हनि जो हिन मलाखड़े जे हवाले सां छा चवणु आहे नाज़रीन कोटड़ी में मौजूदु आहियूं ऐं जेको आहे सो मलाखड़े जो सिलसिलो जारी आहे हीअ असांजा रेफरी मौजूदु आहे जेको हिन प्रोग्राम जो इंचार्ज बि आहे ऐं ऑर्गेनाइज़र बि आहे पर हिते रेफरी जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहियो आहे हिन खां पुछूं था हीअ जेको रेफरी थिए थो मल्ल पहलवाननि जो इन्हनि जे लाइ झगड़ो थिए थो पाण में दसनि दसा कनि था कीअं तव्हां फ़ैसिलो ॾींदा आहियो असां हक़ कंदा आहियूं त जेको माना पहलवान जाठा बाणनि था वारा आणनि था खणी घुमाइनि था पर जेको हेठों ईंदो उहो ई जेको पहलवान खटींदो ऐं जेकर ॿई बिठ किरंदा उहा मल वरी न थींदी वरी ॿीहर मल थींदी हा हिन में पहलवानी आहे धक लॻनि था हिननि खे हिननि जो हक़ आहे ऐं असांजी सिंधी जी सकाफ़त आहे असांखे पहिरियों महिल वॾी ख़ुशी आहे त हीअ 2-3 साल मेलो हीअ असांजो बंदि हो हींअर असांजो जेको आहे सखात वारनि मेलो करायो आहे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे असांजे आड़े पाड़े वारा तमामु इन ॻाल्हि में ख़ुशि आहिनि मल्ल विढ़ंदे को अहिड़ो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आयो आहे जो को पहलवान मरी चुको हुजे या बेहोश या उनखे को वॾो धकु लॻो हुजे बेहोश बाक़ाइदे थिया आहिनि बाक़ी मुआ हाणे ॿिए हंधि किथे थिया आहिनि त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी असां वटि हिते बेहोश थींदा आहिनि बाक़ाइदे हा बाक़ाइदे उन्हनि खे पाणी ॾींदा आहियूं 10 मिंट ॾींदा आहियूं बाक़ाइदे माना तकलीफ़ हूंदी आहे धक बि लॻंदा आहिनि जंघूं निकिरी पवंदियूं आहिनि ॿाहूं वञी पवंदियूं आहिनि ईअं कोन्हे को पहलवानी आहे महिनत आहे हिननि जी फ़ैसिलो जॾहिं ॾियो था ऐं कॾहिं कॾहिं फ़ैसिले में का ग़लती बि थी वेंदी आहे माण्हूअ जी पर हिकिड़ो थिए थो वरी या हिकिड़ी ॿी थोरी न मञींदी आहे त तुंहिंजो फ़ैसिलो ग़लति आहे पोइ हुनखे कीअं कंदा आहियो उनखे माना असां ॿीहर वरी मल कराईंदा आहियूं
ॿीहर मतिलबु कराईंदो माना जे करे आवाम खां पुछियो वेंदो आहे रेफरी खां पुछियो वेंदो आहे पोइ उनजो असां फ़ैसिलो इहो कंदा त भई हीअ मल जेकी आहे हुनजी न आहे हुनजी न आहे वरी ॿीहर हुननि खे मतिलबु कराईंदा हूंदा जी जी हिन मलाखड़े में वॾा वॾा जेके मशहूरु कहिड़ा पहलवान आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़े साईं हिन असां वटि हिते जेके पहिरियों वॾा वॾा मतिलबु मुनी रखण थिया हालो छो इहे वॾा वॾा मतिलबु असां वटि आयल आहिनि हींअर मूंखे नवां मौजूदु न आहिनि बाक़ी माना तक़रीबन हिते टोटल मतिलबु सुठा आयल आहिनि छा घणा जोड़ा आहिनि अॼु हिते सुठा जोड़ा आहिनि 12-13 बि हूंदा आहिनि माना 15-20 बि हूंदा आहिनि छा मतिलबु तंहिं दौर में सुठो मेलो थींदो हींअर वरी नवां शुरू थिया ऐं सुभाणे इनशाअल्लाह तक़रीबन 10-12 ॿिया उहे मल्हा ईंदा इनशाअल्लाह हा बिल्कुलु 2 ॾींहंनि ताईं जारी रहंदी पोइ फाइनल सुभाणे फाइनल सुभाणे आहे न अॼु माना पहिरीं आहे सुभाणे फाइनल आहे हा अॼु राग रियाणप आहे तमामु हिते जेको आहे जलतो धाम आहे सकाफ़त जो मेलो आहे इहे मूंखे ॾेखारे सघे थो नाज़ ओ वाह वाह ज़बरदस्त ऐं हिन वक़्तु जेको आहे सो इहे मलाखड़े हिकिड़ो नौजवान दसिजी वियो ऐं हुन तमामु वॾी पंहिंजे बचाइण जी कोशिशि कई पर हुन बावजूदि बचाए न सघियो आहे वरी कोटड़ी शहर खां अलावा जेके मुख़्तलिफ़ नंढा शहर आहिनि ओसे पासे वारा इलाइक़ा आहिनि उतां बि हिते मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ जेको आहे सो अदीब दानिश्वर लेखक बि पहुतल आहिनि ऐं वॾे जेके मलाखड़े जा शौक़ीन आहिनि उहे बि पहुतल आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ शहर नवाब शाह सकरंड कंदकोट कश्मीर खां हिते पहलवान पहुतल आहिनि ऐं 2 ॾींहंनि वारो जेको सकाफ़ती मेलो आहे उहो कोटड़ी में आहे जेको 2 ॾींहं जारी रहंदो हुन में मुख़्तलिफ़ शयूं रखियूं वयूं आहिनि मच कचहरी महफ़िल मौसीक़ी ऐं ॿियूं शयूं बि तमामु घणे हिते वॾे पैमाने ते पहलवान मौजूदु आहिनि मूंखे ॾेखारे सघे थो त वॾे मिक़दार में माण्हुनि जो अघु बि मौजूदु आहे सिंध जे कहिड़े बि इलाइक़े में मलाखड़े जी उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त मलाखड़ो आहे त उहे हुते पहुचंदा आहिनि पाण बि उन्हनि जा हिकिड़ा शौक़ीननि जो अञा वॾो हिकिड़ो किरदारु रहे थो हिकिड़ा क्रिकेट जा शौक़ीन हूंदा आहिनि हिकिड़ा कोड़ी जा शौक़ीन हूंदा आहिनि के मुख़्तलिफ़ रांदियुनि जा शौक़ीन हूंदा आहिनि पर हीअ जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि उहे मलाखड़े जा शौक़ीन आहिनि हिन खे हिते जज तौर ते बि विहारियो वियो आहे फ़ैसिले में बि हिननि खे विहारियो वियो आहे केतिरे अरसे खां वठी तव्हां मलाखड़े जूं जेके तक़रीबूं आहिनि ॾिसंदा अचो था ऐं उन्हनि में शरीक थियो था मुंहिंजो चाचो मरहूम मोहम्मद रमज़ान पहलवान रहियो आहे पुराणे दौर में उनजो शागिर्द हाजी ख़ुश्क पहिरें दौर जो मल्हो ऐं मरहूम बख़्शल ढखण उनजा फर्ज़ंद अली नवाज़ ढखण पहिरें दौर जो मुनीर अहमद ढखण हींअर उनजो फर्ज़ंद मुनीर अहमद जो माजिद ढखण करे इहे असांजा सलाडल फैमिली जा फ़र्द रहिया आहियूं उहे मुंहिंजे चाचे जा शागिर्द हुआ उन टाइम खां वठी असांखे हिन मलाखड़े जी जे लाइ जेको आहे सो जुनून आहे साॻे वक़्तु तां बि 30 साल पहिरियां 3 जोड़ में विढ़ंदो हुउसि उन खां वठी असांजो हिन मलाख सां लगाव आहे जिते बि थींदो आहे हीअ दोस्त आहिनि असांखां मदो कंदा आहिनि असां ईंदा आहियूं सिंधी सकाफ़त आहे ऐं पुराणी रवायत आहे हिननि दोस्तनि रवायत खे बरक़रार रखियो आहे ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे असीं त चवंदा ख़ुदा करे अहिड़ा मलाखड़ा थींदा रहनि ऐं सिंधी सकाफ़त उजागर थी रहे हीअ जेके मलाखड़ा जेके मल पहलवान विढ़नि था इन्हनि जे खाद्य खुराक जे हवाले सां छा हूंदो आहे स्पेशली तौर ते या ईअं जीअं तव्हां असां जेके आम माण्हू खाऊं ईअं न आहे हीअ पहलवान सचो गिहु इस्तेमालु कंदा आहिनि नंढा नंढा सिंधी चूरा इस्तेमालु कंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि सां जेको खुराक इस्तेमालु कंदा आहिनि उन मां हिन खे ताक़त मिलंदी आहे खीर इस्तेमालु कंदा आहिनि उन मां हिन खे ताक़त मिलंदी आहे अॻे त ईअं हूंदो हो हाणे हींअर त महांगाई जो दौरु आहे मलनि जो उहो क़दुरु नथो थिए जंहिंजे करे उहे खुराक पंहिंजी नथा रखी सघनि पर इहा खुराक हिन जी जेका आहे हक़ीक़त में सचो गिहु हुजणु खपे ऐं जंहिंखे मखण बुसरी चवंदा आहियूं उहा इस्तेमालु थियणु खपे सचो गिहु मखण ऐं माखियूं खाइनि था पहलवान पर हिन वक़्तु उन्हनि जो उहो तवजह न हुजण जे करे गुरबत वधण जे करे उन्हनि जी उहा मालिकी थी नथी सघे इहो चवणु आहे हिकिड़े शौक़ीन जो वरी असां ॿियो हिकिड़ो शौक़ीन गॾु आहे पहलवान जी माना कीअं ॼाण पवंदी आहे जॾहिं पहलवान मैदान में लहे थो पहिरियों जोड़ ॿियो जोड़ टियों जोड़ त उनखे कीअं तव्हां सम्झंदो त पहिरें जोड़ जो आहे ॿिए जोड़ जो आहे उनखे कीअं माना उन केलेबर में आणींदा आहियो तव्हां 25 साल खां वठी वॾा वॾा मेला असां अटेंड कया आहिनि जंहिंमें तक़रीबन जेको आहे साईं भिटशाह जे मेले ते नाले वारा असांजा जेको आहे सो पहिरें नंबर जा जोड़ हुआ साईं शमन शाह ऐं बख़्रशीदी हिकिड़ो नंढड़ो पहलवान हुयो ऐं उन जे मुक़ाबले में शमन शाह तमामु कदावर हुयो हिकिड़ो पर बख़्रशीदी उहो पहलवान हुयो अखर वारो हो जेको कई दफ़ा साईं शमन शाह खे बि जेको आहे सो मल मारे वियो सो ही कद बुत ते न आहे ही अखर ते बि आहे ही हिकिड़ी अखर बि हूंदी आहे खुराक त पंहिंजी जाइ ते आहे खुराक
जेकॾहिं मल खे न हुजे त उहो अखर बि कमु न ईंदो आहे। ख़ुराक ज़रूरी आहे, पर हिन में ख़ासि तौर ते उस्तादनि जी जेका आहे सा तमामु महिनत हूंदी आहे त बाबा मल में हीअ अंदरी हीअ ॿाहिरीं हीअ जाठा लॻंदा आहिनि। पोइ जेको आहे सो अखर सां बि हिकिड़ा वॾा वॾा मल जेके आहिनि उहा शिकस्त खाई वेंदा आहिनि नंढड़े मल खां जंहिंमें अखर वधीक हूंदो आहे। मां त इहो जस ॾींदुसि उन्हनि उस्तादनि खे जंहिं शागिर्द अहिड़ा सुहिणा सुहिणा हींअर बि पैदा कया आहिनि। असांजो सिंध में हीअ जेको आहे मलाखड़ो आहे जा कोॾी कोॾी आहे, हीअ असांजा जेके हीअ रांदियूं आहिनि हीअ असांजा सकाफ़ती आहिनि। हीअ असांखे सिंधियुनि खे हीअ विरसे में मिलियल इहे शयूं। अखर छा खे था चओ? अखर छा आहे? अखर इहो आहे, अखर आहे ॼाण। अखर चइबो आहे ॼाण खे। जंहिंखे ॼाण न आहे उहो मल नथो विड़ी ॼाण जंहिंखे चइजे त विढ़ण जी ॼाण हुजे, माना अंदाज़ो ऐं उनखे चालाकी जंहिंखे चालाकी, जंहिंखे जाठो, असां सिंधी में जाठो चवंदो बाबा हण बाबा जाठो हण, अंदरियों हण ॿाहिरियों हण, उहो अखर उन खे चइबो आहे। हा, बाक़ी ईअं न आहे, चालाकी न आहे, ठगी न आहे, बाक़ी इहे उस्तादनि जूं सेखारियल इहे हक़ीक़तूं आहिनि त हीअ अखर इन खे चइबो आहे। कॾहिं मल पहलवान ईअं विढ़ंदे विढ़ंदे पाण में अटकी पिया, मां ॾिठो ईअं घेड़ो थी पए ऐं वॾे पैमाने ते जाइ में पाण में अटकी पए। कई दफ़ा जाइ में बि अटकिया आहिनि। कई मलाखड़नि ते असां ॾिठो आहे। उते वरी असां 4 दोस्त उन विच में वञी उन्हनि खे जेको आहे सो परचा सरचा बि कंदा आहियूं त बाबा तव्हां पहलवाननि खे जेको आहे सो दुनिया खे ख़ुशि करणु खपे, तव्हांखे विढ़णु न खपे। तव्हां मलाखड़ो त विढ़ो, मल त विढ़ो, बाक़ी पाण में न विढ़ो। सो उन जे करे ईअं बि थियो आहे, कई दफ़ा ईअं थियो आहे। पर हीअ असांजो सकाफ़ती मेलो आहे। असां सिंधी क़ौम खे ख़ासि तौरु इहो चवंदासीं त मलनि जी क़दुरु बि कनि। जीअं प्रोग्राम हींअर जेके माशाल्लाह सिंध टीवी वारा जेको आहे सो हीअ पेश कनि था, हीअ तमामु जेको आहे सो हिकिड़ो माण्हुनि में शऊर बि अचे थो। वरी जेको आहे सो नए सिर जेके पुराणियूं असांजूं जेके यादूं आहिनि उहे ताज़ियूं थियूं थियनि। उन जे लाइ सिंध टीवी खे असीं जस था। शौक़ीननि जो चवणु आहे त मल दौरान केतिरा ई मलाखड़नि में उन्हनि ॾिठो आहे त मल में विड़ी बि पवंदा आहिनि, झेड़ो बि थींदो आहे, पर वरी उन्हनि जो सरचा कयो वेंदो आहे ऐं उन में ठाह कयो वेंदो आहे। हीअ जेका क़ौमी रांदि आहे सिंध जी, उन क़ौमी रांदि जो कोटली शहर में मौजूदु आहियूं। सिंधी अदबी संगत जे तरफ़ां बलाड़ी शाख आहे, उन जे तरफ़ां मलाखड़ो कयो वियो आहे। मलाखड़े खां बाद में मुख़्तलिफ़ ॿियूं बि तक़रीबूं आहिनि, उहे बि कयूं वेंदियूं। हिन वक़्तु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि नवाबशाह समेत ॿिया जेके केतिरा ई शहर आहिनि उतां जा मल पहलवान हिन वक़्तु मौजूदु आहिनि। मूंखे लाइव मंदर ॾेखारे रहिया आहियूं त हिन वक़्तु हीउ जेको सकाफ़ती मेलो आहे उहो मचियलु आहे कोटड़ीअ में। सिंधी अदबी संगत जे तरफ़ां अञा राति सॼी राति हिते तक़रीबूं जारी रहंदियूं ऐं कोशिशि कयूं था त ॿियूं जेके तक़रीबूं आहिनि उहो छा पियो थिए, के मच कचहरी आहे ऐं महफ़िल मौसीक़ी जी ॿियूं जेके बि हिते आहिनि तक़रीबूं उहे बि मूंखे ॾेखारींदासीं। हीअ मूंखे हिन वक़्तु मल जेका आहे सिंधी क़ौमी रांदि मलाखड़ो उहो ॾेखारे रहिया आहियूं। नाज़रीन, कोटड़ी में मौजूदु आहियूं ऐं सिंध टेलीविज़न नेटवर्क पारां जेको 1 दिसंबर ते सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो आहे, उन हवाले सां हिन वक़्तु कोटड़ी में सिंधी अदबी संगत जे तरफ़ां बरोज़ा सकाफ़ती मेलो लॻायो वियो आहे। तव्हांखे ॾेखारियो जे थोरी देरि अॻु त मलाखड़े जो जेको प्रोग्राम हुयो, मलाखड़े में सिंध जे भलोड़ मलाखड़े पहलवाननि हिसो वरितो ऐं उहे फाइनल सुभाणे थींदी। उनजी फाइनल जो अञा इंतज़ारु आहे। बहरहाल मलाखड़े खां पोइ हिन वक़्तु महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम शुरू कयो आहे। महफ़िल मौसीक़ी में मूंखे ॾेखारे सघे थो त चंग नवाज़नि समेत मुख़्तलिफ़ चपड़ी यकतारे जा जेके मशहूरु फ़नकार आहिनि ऐं कादिर बख़्श मिठू ऐं ॿिया जेके सिंधी नाले वारा गुलकार फ़नकार आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। उहे मूंखे हिन स्टेज ते ॾेखारे सघे थो। हिन वक़्तु कोटड़ी में सकाफ़ती मेले खां पोइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके सकाफ़ती रंग आहिनि उहे निखरी आया आहिनि ऐं टोपी अजरक ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके कलरनि में सिंध जी सकाफ़त आहे उहा उजागर थी रही आहे। तव्हांखे ॾेखारे सघूं था त कोटड़ी में मौजूदु आहियूं। सिंधी अदबी संगत जे तरफ़ां जेको बरोज़ा ही मेलो लॻायो वियो आहे सकाफ़ती मेलो, उन मेले में मलाखड़े खां पोइ महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम कयो वियो आहे ऐं हिते
मुशाइरे जो बि बंदोबस्तु कयो आहे। सॼी राति हीअ जेका आहे महफ़िल मौसीक़ी ऐं शाइरनि वारी उहा महफ़िल जारी आहे। हिन वक़्तु अव्हांखे भलोड़ जेके फ़नकार आहिनि ॿुधायूं था तव्हांखे उहे फ़नकार ऐं चंग नवाज़ जेको चंग जो पंहिंजो पेश करे रहिया आहिनि चंग वॼाए उहो बि अव्हांखे ॾेखारियूं था। फ़नकार अचो त तव्हांखे ॾेखारियूं था त हिन महफ़िल मौसीक़ी में छा पियो थिए, अचो त तव्हांखे ॾेखारियूं था। नेटवर्क जे तरफ़ां जेको सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जे ऐलान खां पोइ कोटड़ीअ में सकाफ़ती रंग निखरियूं थिया आहिनि। कादर बख़्श मिठू असां सां गॾु आहे ऐं उन सां कचहरी कयूं था। अॼु जेका सिंध अदबी संघ जे तरफ़ां कोटड़ी में सकाफ़ती प्रोग्राम मल्हायो वियो आहे, सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो आहे। उन में महफ़िल मौसीक़ी जो सिलसिलो बि जारी आहे। कादर बख़्श मिठू जो बि एटम रखियलु आहे, पर जेसिताईं हिनखे स्टेज ते घुराइनि तेसिताईं पाण हिन सां कचहरी करे था वठूं। कादर कीअं पिया ॾिसो ही जेको सिंध टीवी सकाफ़ती ॾिहाड़ो पई मल्हाए? धूमधाम सां मल्हायूं पिया ऐं पंहिंजो ॾाढी ख़ुशी थी असांखे हिते आया आहियूं ऐं पंहिंजो सिंध टीवी वारनि जी महिरबानी हुननि जा प्रोग्राम असां कया आहिनि। अॼु बि प्रोग्राम हुननि जो आहे। अलाह साईं उन्हनि खे सदा ख़ुशि रखेसि। सिंध हिकु कल्चर हिकु हा, हिकु कल्चर हिकु सकाफ़त हिकु ॿोली सदा ख़ुशि। इन सकाफ़त जे हवाले सां सिंध टीवी में तव्हांखे जेके माण्हू ॾिसनि था छा था ॿुधायो उन्हनि खे? माण्हुनि जी फरमाइश जेकी माण्हू फरमाइश पूरी कंदा असीं फ़नकार आहियूं, मोहबत जा सफ़ीर आहियूं। हिते ॿुधायो न, हाणे ॿुधायो कुझु हिते जेके माण्हू असीं उन्हनि खे उहे चवंदासीं त भई पंहिंजो जहिड़ो देश तहिड़ो वेश, असांजो कल्चर लखनि में परतरो आहे न। हुते माण्हुनि जेको फरमाइशूं कंदासीं ॿुधाईंदासीं। वाह वाह, ज़बरदस्त। जेके सॼी दुनिया में माण्हू सकाफ़त जो ॾियारो मल्हाइनि था उनखे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो सकाफ़त जे हवाले सां? जिते बि असांजी ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे, सम्झी वेंदी आहे, सभिनी खे अॼु जो ॾींहुं मुबारक ॾियूं था। अलाह करे अवां ख़ुशि हुजो, पंहिंजो कल्चर खे यादि करियो, पंहिंजी ॿोलीअ खे यादि करियो, पंहिंजी क़ौम खे यादि करियो। सभु ज़बान हिकिड़ी, कल्चर हिकिड़ो, सकाफ़त हिकिड़ी, असीं धूमधाम सां मल्हायूं पिया। सिंध सलामत। और वॾी महिरबानी। कादर बख़्श मिठू खे मां ॿुधो ऐं वरी ॿिया कुझु हिते गुलकार आहिनि, कोशिशि कयूं था उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं तव्हांजे माण्हुनि सां बि कोटड़ी वासियुनि जहिड़ा वासियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहो अॼोके ॾींहं खे कीअं था ॾिसनि ऐं पंहिंजे हिन ईद वारे ॾियारे खे कीअं था मल्हाइनि। सकाफ़ती मेलो जेको आहे उहो जारी आहे ऐं कोटड़ी जे में सिंधी अदबी संघ जे तरफ़ां जेको ही मेलो आहे उहो ॿ रोज़ा मेलो आहे, 2 ॾींहं रोज़ा आहे जो मेलो आहे। त किताबनि जी नुमाइश बि रखी वई आहे, किताबनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि ऐं महफ़िल मौसीक़ी मुशाइरो मल मलाखड़ो अव्हांखे ॾेखारियोसीं त सिंध जे नाले वारनि पहलवाननि मलाखड़े में हिसो वरितो। हिन वक़्तु राति थी चुकी आहे ऐं राति जो महफ़िल मौसीक़ी जो सिस्टम शुरू आहे। असांजा चंग नवाज़ मौजूदु आहिनि। चंग जेको आहे उहो बि सिंध जे जेका सकाफ़ती म्यूज़िक आहे, कल्चर आहे, उनजी अहम जुज़ो आहे, अहम हिकिड़ी म्यूज़िक आहे। तमामु हिकिड़ो महिनत सां वॼाइणो थो पए, उन में वात ऐं आङुर जो इस्तेमालु थो थिए। चंग जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे पंहिंजे हिन म्यूज़िशियन में, म्यूज़िक में। असांजा चंग नवाज़ गॾु आहे। तव्हांजो नालो छा? वली मोहम्मद ख़ासि करे। वली मोहम्मद, हीउ जेको वॼे थो पियो चंग, इहो केतिरी हिन में महिनत करणी थी पए? सही, हिन में दम वॾो ॾियणो थो पए, हिन में साह जो कमु आहे सॼो। ऐं उन खां अलावा हिन जी जेका तार आहे न साईं, उहा बि जेॾी महिल वॼाईंदा आहियूं त गरम थींदी आहे, पोइ माण्हू खे ज़बान कटण जो बि ख़तरो हूंदो आहे हिन में। हा, हीउ ख़तरनाक साज़ बि आहे। असां हीअ महफ़िल वॼाई
हिते हैदराबाद में अखियुनि जे अस्पताल में त उते हिकिड़े अंग्रेजनि वठी मूंखां वॼायो त हुननि खां वॼियो कोन ॿियूं सभु साज़ वॼायूं हू ई न वॼियो हुननि खां ही स्पेशली तौर ते को माण्हू जेको सिखा वठंदो तंहिंखां पोइ वॼंदो ॾुखियो ठहे छा मां थो कीअं थो ठहे साईं ही ठहे थो लोहा मां तार तंद हिन जी रुक जी आहे हा ये असां जेके कया नंढा ॿार हेतिरा 1964-65 खां मूं शुरू कयो आहे हो माल चाढ़ींदा हुआसीं पोइ वॼाईंदा हुआसीं चंग जाम मिलंदा हुआ हींअर चंग कोन्हे हींअर मिले थो बाज़ार में या किथे न किथे बि न ॻोल्हे हो कच्ची पुल कराची एॾो ठहिराईंदो आहे हा साईं हाणे नथा ठहनि पिया आम जीअं अॻे न आम मिलंदा हाणे कोन था ठहनि असांखे इश्कु हो असां हींअर 6-7 हफ़्ता मूंखे थी विया मां बीमार आहियां सम्झो न इन जे करे मूं घटि वॼायो आहे हींअर हा थोरो असांखे चंग वॼाए ॿुधायो ॿई ॼणा हिन में भला धुनियूं बि वॼंदियूं आहिनि जीअं कलाम जी धुन जमालो मोर थोटले हर शइ असां हिन में धुन वॼाईंदा आहियूं माना ढोलक खां बिना हुजे या ढोलक खां साज़नि सां मज़ो ईंदो आहे हुन खां साज़ ईअं बिना बि वॼे थो सुठो थो हुजे बिना बि सुठो थो हुजे हा मज़ो नथो करे जेसि ताईं मेक नथी मिले हिनखे आवाज़ हिन जो घटि आहे हींअर तक़रीबन मुंहिंजा बि 5-6 शागिर्द आहिनि हा पर उहे वीचारा वॼाए नथा सघनि अॻिते अची नथा सघनि ऐं मतिलबु बुखिया ग़रीब माण्हू आहिनि अॻियां अचनि की वरी मुंहुं में बि एॾी तौफ़ीक़ कोन्हे जो उन्हनि खे आऊं मीडिया ते वठी अचां या कुझु कयां ऐं मां बि ग़रीब माण्हू आहियां एतिरो वॼाए कोन थो मतिलबु वॼायूं त असांखे पूरो फ़ाइदो नथो मिले हिन जो ऐं रेडियो ते न टीवीअ ते अॻे असांखे 4 प्रोग्राम मिलंदा हाणे न रेडियो ते न टीवीअ ते इहो महफ़िलुनि में घुराईंदा आहिनि इहो त पोइ इन हिसाब सां असां पंहिंजे शौक़ु सां रखी था अचूं हीउ साज़ सिंध जो आहे क़दीमी साज़ आहे हीअ जो मोहन जे दड़े खां हिन जी निशानी मिलियल आहे पुराणो साज़ आहे बोड़ींदो चंग सुरंदो इहे शयूं सभु जेके आहिनि मोहन जे दड़े खां मिलियूं आहिनि इन करे क़दीमी साज़नि असां पाण खे रखियो था अचूं पोइ असांखे मिलनि पैसा न मिलनि पर असां पंहिंजो शौक़ु पूरो था कयूं नाज़रीन ॿुधो त चंग जेको आहे तमामु पुराणो साज़ आहे मोहन जे दड़े खां बि अॻे जो साज़ आहे ऐं हिन वक़्तु उन जा जेके वॼाईंदड़ आहिनि उन जा जेके उस्ताद आहिनि उहे आहिनि ई कोन नओं शागिर्द को सिखण लाइ तयारु कोन्हे को छो त हिन चंग खे जेको आहे सो सरकारी तौर ते कंहिं बि हवाले सां का भेटा नथी ॾिनी वञे हीअ असांजा बासरी नवाज़ गॾु आहे वरी थोरो बासरी जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कयूं हीअ जेका हीअ छा आहे तव्हां वटि जेका आहे साईं ही बीन आहे हिनखे बीन चइबो आहे अच्छा बीन आहे सिंधी में ऐं बीन बि चइबो आहे ऐं छा मां ठहंदी आहे साईं ही अक्सर घणो किरड़ जी काठी मां ठहंदो आहे किरड़ जी काठी में पोइ हिनखे उस्तादनि ठाहियो आहे ऐं हिन जो तारूं ॿारूं हिन मां 2 हूंदा आहिनि ऐं हिन मां नरमादियूं हूंदा आहिनि हिकिड़ो नंढो आहे हिकिड़ो वॾो आहे हिकिड़ो जो ख़ाली आवाज़ु आहे हिकिड़ो आङुरियुनि सां आवाज़ु कढंदो आहे हिन में सुर ठहंदा आहिनि कलाम ठहंदा आहिनि हिन में घणेई सुर हूंदा आहिनि पोइ हिन में केरु ॼाणे त पोइ इन में जेको आहे सो कलाम बि ठहंदा आहिनि पोइ असांजो क़दीमी असांजी अॻ में मतिलबु हीअ बीन तमामु पुराणी आहे पर हीअ जेके हो जेके नांग कढंदा आहिनि जोगी फ़क़ीर उहा बीन हीअ आहे या उहा ॿी आहे न हू ॿी आहे हू जोगी कढे बीन चवंदा आहियूं हू मुरली आहे उनखे मुरली चइबो आहे नाग मुरली जोगी वॼाईंदा आहिनि हीअ असांजो सिंधियुनि जो साज़ आहे हिकिड़ो ऐं इन मां बरोचकी नड़ बि इन मां गॾिबा आहिनि ऐं कलाम बि गॾिबा आहिनि ऐं हूअं बि इन सां साज़नि सां ठहंदो आहे भला तव्हां छा ॿुधायो अॼु असांखे कुझु ॿुधायो तव्हांखे मां पहिरियां कुझु उस्ताद सां ॿोलियूं सुठियूं ॿुधायां थो कुकड़ कुतो ऐं ॿिली जी भेण पाण में वॾनि सां ॿिली जो लॻे थो कुते खे कुतो पंहिंजो मिलियो हूंदा पहिरियां कुकड़ कुत्ते जो प्यार कुत्ते के साथी के बुलादा फरमाए
महिरबानी नाज़रीन ॿुधो तव्हां बीन जेको चंग आहे इहे सिंध जूं पुराणियूं तमामु शयूं आहिनि ऐं जेको आहे सो हिन वक़्तु असां बीन बि ॿुधीसीं ऐं तव्हांखे चंग बि ॿुधायो हुननि जे जेके म्यूज़िशियन आहिनि जेके उस्ताद आहिनि ऐं हिन वक़्तु मेले में मौजूदु आहियूं कोटड़ी में। कोटड़ी जो सकाफ़ती मेलो आहे सिंधी अदबी संगत जे तरफ़ां ऐं वधीक जेके हिते मुख़्तलिफ़ फ़नकार आहिनि उहे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि उहे बि मूंखे ॾेखारियूं था। हिते कादर बख़्श मिठू समेत मुख़्तलिफ़ मज़ाया फ़नकार बि मौजूदु आहिनि त मुख़्तलिफ़ जेके ॻाइण आहिनि वॾा नाले वारा मशहूरु उहे बि मौजूदु आहिनि। अचो त हलूं था स्टेज जी तरफ़ ऐं मूंखे ॾेखारियूं था उते जेके फ़नकार मौजूदु आहिनि उहे कहिड़े फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि इहो मूंखे ॾेखारियूं था। महिरबानी पैसो ज़रूरत है हाणे अर्थ ॿुधो पहिरीं हुई मुंहिंजी नौकिरी नौकिरी में रिटायर थी वियासीं सरकारी नौकिरी जो टिशू पेपर हथों गिरछला जो हल बाबा तो पैसो ज़रूरत है अॼु मंसूर जेके आऊं अॼुकल्ह पैसा वठंदा आहियां पहिरीं ईदी संड एम्बुलेंस फोन जिते गॾु हाज़िर है पैसो ज़रूरत है। हलो इन उस्ताद वली मोहम्मद जंग वॼायो हिन उस्ताद बैंजो वॼायो ही ढोलक वॼाई साज़ इहा असांजा उज़बा हिननि जा बि आवाज़ आहिनि। ढोलक कीअं वॼंदी उस्ताद कल वारो कोटड़ी में सकाफ़ती मेले जा रंग ऐं राति जे टाइम ते थधिड़ी हवा कोटड़ी जा माण्हू त छा पर कोटड़ी आस पास वारा जेके इलाइक़ा आहिनि नंढा वॾा उतां जा बि माण्हू हिते पहुता आहिनि ऐं सकाफ़ती मेलो सिंध टेलीविज़न नेटवर्क जे सर ते जेको हिकु सिंध हिकु सकाफ़त जे नाले सां सॼी सिंध में 1 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे उन सिलसिले में सिंधी अदबी संगत कोटड़ी में जेको आहे प्रोग्राम रचायो आहे। महर ड्राबाई साहब असां सां गॾु आहे। महर ड्राबाई वॾो अवामी शाइर आहे उहो हिन मुशाइरे में जेको हिन खां पोइ मुशाइरे जी तक़रीब रखियल आहे उन में बि सदारत कंदा ऐं हिन वक़्तु हिन हिकु सिंध हिकु सकाफ़त जे उनवान हेठि जेको हीउ मेलो हले पियो कोटड़ी में या मजमूई तौर ते सिंध जेका हिन रंग बरंगी सकाफ़ती रंगनि में रंगिजी उथी आहे उन हवाले सां महर ड्राबाई साहब सां ॻाल्हाईंदासीं। हीअ मां ॾिसो पिया त अॼु सिंध सॼी हीअ जेके असांजा रंग बरंगी रंग आहिनि अजरकनि जा टोपियुनि जा रलनि जा इहे सभु हिन जी शुआवनि में उथी चुकी आहे। कीअं पिया ॾिसो हिन सिंध टीवी ऐं जेके सिंधी मीडिया जे हवाले सां जेको हीउ सकाफ़ती ॾियारा मल्हाया पिया। तव्हां मूंखां पुछो पिया त सिंधी क़ौम पंहिंजी ईद कीअं पई सेलिब्रेट करे। मज़हबी ईदूं अक़ीदे सां मुंसलिक हूंदियूं आहिनि पर हीअ जेका सिंधियत जी ईद आहे ऐं हुनखे तजदीद अहद वफ़ा थो सम्झां यानी पंहिंजे सकाफ़त जी वारसी जो वचन ऐं जंहिंमें नंढा वॾा काकियूं काका सभु हिकु सिंध हिकु सकाफ़त जे सोच सां सॼी सिंध पंहिंजी सकाफ़त खे इंजॉय करे पई सेलिब्रेट करे पई ऐं हीअ जेके असांजा अजरक ऐं टोपियूं ऐं हुनखे मर्दाना ॻह सम्झां ज़ेवर सम्झां ऐं को वक़्तु अहिड़ो बि हुयो जॾहिं असांजो पढ़ियो न लिखो नौजवान टोपी पाइण खे सुठो कोन सम्झंदो एतिरो। अॼु टोपी फ़ख़ुर जी अलामत आहे अजरक कुलनि में हिकिड़ी दिलि खे ख़ुशी थो अता करे। सो कोटड़ी वारनि जी ऐं तव्हां मीडिया वारनि जी स्पेशली सिंध टीवी वारनि जी वॾी महिरबानी जिन हिन प्रोग्राम खे मैनेज कयो आहे ऐं या हुनखे कवरेज ॾिनी आहे। सो ही बक़ाया सिंध वांगुरु कोटड़ी वारा बि पंहिंजे धरती पंहिंजी सकाफ़त उन सां उनखे इंजॉय कनि पिया सेलिब्रेट कनि पिया असां बि हुन में शरीक आहियूं। ऐं ही बि अवामी शाइर बि आहियो ऐं अॼु कोटड़ी में मुशाइरे जी बि सेशन रखियलु आहे हिकिड़ो
हिन वक़्तु सिंध TV ते तव्हांखे लखे माण्हू ॾिसी रहिया आहिनि दुनिया जे कुंड कुर्छ में। उन्हनि ॾिसंदड़नि खे शाइरीअ में छा था ॿुधायो? बसि आउं चवंदुसि त मुंहिंजे सिंध जहिड़ी धरती न बि कहिड़ी, मुंहिंजे सिंध जहिड़ी धरती बि कहिड़ी, जेसी ताईं दम अथम तुंहिंजे हर मंज़र जो आहे कसम, तोसां जीजल थञ मल्हाईंदुसि, तुंहिंजी लॼ खे कीन लॼाईंदुसि। ऐं पंहिंजी क़ौम खे इहो चवंदुसि पंहिंजे धरती जी वारसी कयो, हुनजे वसीलनि जी वारसी कयो ऐं पंहिंजे बचनि खे तालीम ॾियो, छो त शऊर वारा ई सिंध जी वारसी करे सघनि था। नाज़रीन, ॿुधो आहे अवामी शाइर महर ड्रबाई खे। हुनजो चवणु आहे त हिन वक़्तु क़ौमी ईद जो ॾिहाड़ो आहे। असां सॼी सिंध न पर सॼी दुनिया जे अंदरि जेके सिंधी रहनि था कुंड कुर्छ में, उहे पंहिंजी क़ौमी ईद वॾे जोश ऐं ख़रोश सां मल्हाए रहिया आहियूं। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ॾींदा इजाज़त। वरी ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए प्रोग्राम कंहिं ॿिए शो सां गॾु अवां सां कबी मुलाक़ात। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।